खबरुनि अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया ठठो खां। फ्रांस में जारी आलमी फीफा ओलंपिक गेम्स टूर्नामेंट में शिरकत लाइ ठठे खां पहुतल टिनि ॿारनि पारां पाकिस्तानी ऐं सिंधी सकाफ़त जो निमाउ करे पूरी दुनिया आॾो सकाफ़त खे लहिरायो वियो। महरान फुटबॉल क्लब मकलीअ सां तालुक़ु रखंदड़ फ्रांस पहुतल ठठे वासी रांदीगर हसान आकाश ऐं ॿिनि रांदीगराणियुनि छोकिरनि अलीशा ऐं अलसा पारां फ्रांस में हलंदड़ आलमी गेम्स टूर्नामेंट में सकाफ़ती वेस वॻा पाए क़ौमी गीतनि ते झुमरियूं हणी ख़ूब दाद हासिल कयूं। फ्रांस में पूरी दुनिया में पहुतल मुख़्तलिफ़ ॿारनि पाकिस्तान ख़ासि तौर ते सिंध जी सकाफ़त अजरक ऐं टोपी तोड़े कमीज़ शलवार पहिरे सिंधी गीतनि ते ॿारनि जे रक़्स ते झूमी पिया। ठठे खां यूथ लीडर तौरु शिरकत कंदड़ ॿारनि खे आलमी तौर ते वर्ल्ड फीफा यूथ फेस्टिवल गेम्स में भरपूर नमूने सां दाद ॾिनो वियो। उन मौक़े ते महरान फुटबॉल क्लब लेडीज़ मकली जे कोच मदिया नाज़ जोखियो चयो त आलमी यूथ फेस्टिवल 27 जुलाई ताईं फ्रांस में जारी रहंदो। उहो असां लाइ एज़ाज़ आहे जो पाकिस्तान मां फ्रांस वियल 6 ॿारनि मां सिंध सां तालुक़ु रखंदड़ 3 ॿारनि जो तालुक़ु ठठे सां आहे, जिन सिंधी सकाफ़ती वेस वॻा पाए क़ौमी गीतनि ते झुमरियूं हणी आलमी दुनिया जे ॿारनि जो तवजो सिंध जी सकाफ़त ॾांहुं मुतवजा कराए ख़ूब दाद हासिल कयो आहे।